जय झूलेलाल। असी सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल सां मां पायल बारवानी तव्हां सभिनी सिंधियुनि जो दिल सां स्वागत थी कयां ऐं हमेशह कंदी रहंदसि। तव्हांखे शाबाश हुजे जो तव्हां मुंहिंजा हेतिरा वॾा वीडियोस पंहिंजो कीमती वक़्तु ॾेई करे ॾिसो था, ॿुधो था। उहा ॻाल्हि ॿी आहे कि के भाउर भेनरूं मुंहिंजे वीडियोस खे अध में छॾे ॾींदा आहिनि या स्किप कंदा आहिनि, नो प्रॉब्लम, वरी बि कुझु त वक़्तु ॾियो था। अॼु मां तव्हां सां अहिड़नि सिंधी समाज जे अहिड़नि सुठियुनि पर्सनैलिटियुनि सां तव्हांखे मां मुलाक़ात कराईंदसि जिन जो सेवा भाव असीं ॻणे नथा सघूं। झूलेलाल साहिब असांजो वर्ण देवता, उनजी नीव कीअं कंहिं हुई, किथे थी, कॾहिं थी, उहो जेको सुवाल आहे मुंहिंजे मन में घणनि ॾींहंनि खां हो, त अॼु मूंखे मौक़ो मिलियो आहे कि मां पंहिंजे भाउरनि ऐं भेनरुनि खे असीं सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल ते इनवाइट कयो आहे। तव्हां सभिनी जो मां स्वागत थी कयां। अचो त मां तव्हांखे हिननि भाउरनि ऐं भेनरुनि सां मिलायां। पूजलाल साहिब जा चेयरमैन दादा मोहन लक्ष्मण दास ठाकुर, प्रेसिडेंट साहिब दादा खेमल थावरानी, ट्रेजरर बा हरीश खेमानी, सेक्रेटरी बा भरत शर्मा ऐं ही असांजूं भेनरूं जेके इन सेवा में पूरो योगदान ॾेई रहियूं आहिनि। सभ खां पहिरीं तव्हांखे मां मुलाक़ात कराईंदसि असांजी भेण उषा चोधरामानी, भेण नताशा खेमानी, भेण गोल्डी शर्मा। केतिरी सुठी ॻाल्हि आहे कि पंहिंजे घर जे कमकार खे पूरो करे ऐं हिन सेवा में बि योगदान ॾियणु, इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। पर मूंखे जेको सवाल हले पियो मुंहिंजे दिमाग़ में कि आख़िर पूजलाल साहिब जो जेको मंदिर आहे, यानी झूलेलाल साहिब जो जेको मंदिर आहे, उनजी नींव कंहिं रखी, कॾहिं खां शुरू थियो, त अचो मां पुछंदसि चेयरमैन साहिब खां। मां मोहन लक्ष्मणदास ठाकुर, बाबे लक्ष्मणदास ठाकुर के पुत्र। एक्चुअली शुरू में मुझे डैडी सब शुरू कयो। उन सां गॾु था हिकु मंगाराम मैसानी, ललमदास, सतनंद राउंड और रामचंद वाधवानी ऐं गुरुमल इस्लाम। इन्हनि गॾिजी करे मेलो अॻियां वधायो। पहिरीं महीने जो 6 नंबर में थींदो हो, उन खां पोइ 7 नंबर में मंदिर ठाहियो। आस्ते आस्ते करे वधंदो वियो, कोशिशि कई सही रात पहिरां लोगनि में टेरिस राम पंजवानी बि आयो, कमला केसवानी बि आई, तूं असां नंढा आसीं, असां सभु ॾिठो। अच्छा, पर ईअं थी अॻियां थींदो वियो महीनो अचंदो वियो। ऐं इहा उमेद आहे अॻियां हली अञा वधीक सुठो थींदो। जरूर तव्हांजी इच्छा जरूर पूरी थींदी कि ये मेला लॻंदा रहंदा। हाणे मां दादा जन खां पुछंदसि, दादा खेमल खां, कि तव्हां कीअं इन सेवा में जुड़िया? हीअं आहे कि दादा गुरुमल केसवानी, मां हुन सां गॾु होसि जॉइन कयो। त मूंखे चई खेमन तूं खे मां हिकिड़ो वादू थो कयां। मूंखे कहिड़ियूं भाई जी मुंहिंजे गुज़रण खां पोइ ही मंदिर तूं संभाल ऐं तोखे मां 2 मथे रहंदा आहिनि, हिकिड़ो सुनील ऐं हिकिड़ो भाउ हरेश। चई हे 2 तोखे ॾींदोसीं ऐं अॻिते तूं वधाए। अच्छा, मूंखे बि शौक़ु हो त मूं बि शुरू कयो ऐं आस्ते आस्ते असां हर महीने चंड बि कंदा आहियूं। असांजी झूलेलाल जी प्रोसेशन बि निकिरंदी आहे, झूलेलाल जो लंगर बि थींदो आहे। हाणे आस्ते आस्ते सभु वधंदो। बिल्कुलु अञा वधंदा। मां सेक्रेटरी साहिब जन खां पुछंदसि कि ई जेको मंदिर आहे, अगरि तव्हां हिकु दफ़ो वरी खां एड्रेस ॿुधाईंदा कि किथे आहे त असांजे लाइ बि सुठो थींदो। असांजो मंदिर पूज झूलेलाल साहिब मंडली जेका आहे उहो 1A फ्री स्ट्रीट, जंहिंखे असां सिंधी 60 नंबर जे नाले सां सुञाणो। न्यू मार्केट में सभिनी खां पुराणी सिंधी जी जेका असल मूल जॻह हुई, उते अॼु उहो मंदिर सालनि खां उते ई आहे। उते ई मंदिर जी
अॻियां वाधारो कंदा ईंदासीं। बिल्कुल। पर असांखे त ख़बर आहे कि हर संस्था में अगर खजांची ट्रेज़रर अगर न हूंदो त मज़ो कीअं। त तव्हां ट्रेज़रर आहियो, तव्हांखे कॾहिं ईअं लॻंदो आहे कि असांजे हिन मंदिर में अञा फंड्स जी कमी आहे, अञा असांखे फंड्स मिलनि त असीं जो वाधारो करे सघूं मंदिर जो? फंड्स का वी रिक्वायर वेरी मच, क्योंकि हम लोग को मंदिर को अब बहुत आगे बढ़ाना है और बहुत अच्छा स्प्रेड करना है। फ्रॉम टाइम टू टाइम वी आर इंक्रीजिंग मंथ बाय मंथ एंड एवरी मंथ। पहले वहाँ पे जब भी हम लोग चैंट करता था महीना में 10 जन 12 जन 15 जन ही आता था, जिसमें 6-7 जन तो हम ही लोग। अब आस्ते 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 वो बढ़ने लगा, 30 जन 40 जन 50 जन आने लगा, 100-60-70 जन भी आने लग गए। तो उसको इंक्रीज करने के लिए एक तो हम लोग को जगह चाहिए, वी नीड अ प्लेस फॉर द मंदिर टू इंक्रीज। तो मंदिर हम लोग बढ़ाएगा नेचुरली, फंड जब तक फंड हाथ में नहीं आएगा मंदिर बढ़ेगा नहीं। फंड्स के लिए हम लोग वी रिक्वायर ऑल द सिंधीज टू कम टुगेदर एंड हेल्प अस। जरूर तव्हांखे फंड्स त मिली वेंदा, पर हिकु शर्त ते मिलंदा, तव्हांखे सिंधीअ में ॻाल्हाइणो पवंदो ऐं सिंधीअ में जवाब बि ॾियणा पवंदा। ठीक है, कोशिश करनी। कोशिश। भले हिकु हिकु लाइन विच में सिंधी त हिंदी, छो जो ॾाढो सुठो लॻंदो कि असांजो जेको ट्रेज़रर आहे भाउ सिंधी सुठी थो ॻाल्हाए, ईंदी अथसि पर ॻाल्हाए नथो मुंहिंजे अॻियां। सो हाणे दीदी तव्हां कुझु रोशनी विझो मंदिर जे सेवाउनि जे मथां, या कुझु अहिड़ी का ॻाल्हि आहे जेके तव्हांजे मन में हली रही आहे त चवण था चाहियो पंहिंजे समाज जे भाउरनि खे। सो दीदी हाणे मां तव्हांखे वेनती कंदसि कि तव्हां बि कुझु रोशनी विझो, तव्हांजे मन में छा हली रहियो आहे हिन मंदिर खे खणी, तव्हां छा था चाहियो? मां त ॼाई 7 नंबर में आहियां, शादी भी 7 नंबर में ही करे आयसि। झूलेलाल मंदिर हमेशा मन में हो, विच में थोरो टाइम सौरन के ॾिसण जे चए करे मंदिर मां थोरो अलॻि थी वियासीं। बट हाणे पूरो टाइम चाहियूं था कि मंदिर खे ॾियूं, जेतिरी सेवा हुजे दिलि सां कयूं। ऐं असांखे इहो ई आहे कि सभु सिंधी भाउर भेनरूं चंड ते ज़रूर अचनि दर्शन करण। बिल्कुलु ज़रूर ईंदव। असांखे दिलि सां इच्छा आहे कि असां हिन मंदिर खे वधायूं। उहो बि थींदो, छो जो जंहिंजी चवंदा आहिनि न सची भावना हूंदी आहे त उते पाण ई भॻवान रोशनी विझंदो ऐं ज़रूर असांखे उहा आसीस ॾींदो ई आहे। त हाणे असांजी ॿ भेनरूं आहिनि, असांजी भेण नताशा ऐं गोल्डी। पहिरियों मां तव्हां खां पुछंदसि कि उहो छा सोचे तव्हां लेडीज़ विंग में पंहिंजो योगदान ॾियणु स्टार्ट कयो, कॾहिं खां? नॉर्मल त हिन साल खां ई शुरू थियो लेडीज़ विंग, चेटी चंड खां ई शुरू थियो। ऑलवेज सब ना जेंट्स ही कंदा हुआ, अच्छा लेडीज़ हुई ही कान। ओके। त पोइ किथे किथे दीदी एंटर थिया, उषा दीदी, त पोइ असांखे लॻो कि ओके हाणे हिकु विंग ठहे थी त असां कुझु ज़िम्मेदारियूं जेके जेंट्स जूं आहिनि उहे जेंट्स खे करण ॾियूं ऐं जेके लेडीज़ जूं हूंदियूं आहिनि उहे असां खणूं। बिल्कुलु। त उन हिसाब सां असां इन थियासीं कि प्रसाद विराइण जो थियो या थोरो कोऑर्डिनेशन आहे जेको जेंट्स ओतिरो सुठे सां न करे सघंदा आहिनि, लेडीज़ जो हा तमामु घणा। बिल्कुलु। ऐं इहो ज़रूरी बि आहे कि अगरि असां वटि वक़्तु आहे त असां छो न सुठियूं सेवाउनि में पंहिंजो बिल्कुलु ऐं थोरो ॻाल्हाइणो आहे न अच्छा ठीकु आहे, मां कटे छॾींदमि। अच्छा रोको थियो। मां बि 7 नंबर में शादी करे आयमि। अच्छा। त असां पहिरीं खां ई हुते, मां पंहिंजे माइके में ही सभु जेको चालीहो साहिब ही सभु असां कंदा हुआसीं। बट हिते जॾहिं आयमि त मां हिते कोन ॾिठो, बट चाह हिकिड़ी हुई कि मां हुनखे कंटिन्यू कयां। त 2007 खां वठी करे न 6 खां वठी करे अॼु ताईं असां चालीहो साहिब कंदा आहियूं। ऐं असां ही मतलब कि चाहींदा हुआसीं कि भगवान ये ॿुधे ऐं असां हे मतलब असां त कयूं था बट असांजी कम्युनिटी बि हुन में अचे ऐं हुनखे अॻिते वधाए। त हाणे जॾहिं ही शइ थिए थी त मूंखे ॾाढो प्राउड थो थिए ऐं मां ॾाढी हैप्पी आहियां कि जेके मुंहिंजे हुते पियो थिए हाणे हिते बि पियो थिए। त जॾहिं असीं ख़ुशि थींदा आहियूं तॾहिं चवंदा आहियूं असीं सक्सेस विया आहियूं, छो जो ख़ुशी हिकिड़ी सक्सेस जी कुंजी हूंदी आहे। इहो सही बिल्कुलु। ऐं तव्हां भाउरनि खे कंधे सां कंधो मिलाए करे तव्हां हली रहिया आहियो, पंहिंजी सेवा भाव
ॾेखारे रहिया आहियूं करे रहिया आहियूं इहो त हिकिड़ो वॾो योगदान आहे पर मां इहो बि कुझु ॿुधणु चाहींदसि त तव्हां केर बि मूंखे जवाबु ॾे कि कॾहिं ईअं मन में आयो आहे कि कुझु मुश्किलातूं आहिनि इन मंदिर खे ठाहिण में केर बि जवाबु घणी दफ़ा थियो आहे इन मंदिर खे वठी घणी मुश्किल आयूं बट इहे न कि हाणे जॾहिं खां असां कयोसीं तॾहिं खां नहीं स्टार्टिंग खां वठी कुझु न कुझु थिए पियो हिन मंदिर में पर कॾहिं बि साईं जी इच्छा हुननि जे आशीर्वाद सां मंदिर तॾहिं बि हो अॼु बि आहे अॻिते बि रहंदो ऐं वधंदो रहंदो मुश्किलियूं त ईंदी रहंदियूं आहिनि पर हाणे हुनखे फेस करे असां जेतिरो अॻियां वधाए सघूं था साईं झूलेलाल जी इच्छा सां हुन मंदिर खे अॻियां वधायूं पिया सभिनीनि सां इहे रिक्वेस्ट कंदासीं कि सभु जेतिरा सिंधी आहिनि अॼु ताईं योगदान ॾींदा पिया अचनि सभु ॾींदा आहिनि चेटीचंड खां वठी जॾहिं असां निकिरंदा आहियूं तॾहिं सभु सुठे तरीक़े सां पंहिंजो योगदान कंदा आहिनि अॻिते बि कोशिशि कंदासीं थोरो अञा वधाए करे योगदान करे हिन मंदिर खे जेतिरो असां अॻिते वधी सघूं ओतिरो असां कयूं सभिनी खां पुराणे में पुराणो मंदिर कलकत्ते शहर में जेको आहे त इहो ई आहे पहिरियों मंदिर साईं झूलेलाल जो जेके असां कलकत्ते जी तीर्थ धाम सिंधियुनि जो चऊं त ही झूलेलाल मंदिर असांजो तीर्थ धाम आहे इहो ई मंदिर इतां ई सभु असांजी नींव खड़ी थी आहे बिल्कुलु आहे ऐं चाहींदासीं कि सभु अचो हिन मंदिर खे भुलायो न हिनखे अञा अॻिते वधायूं इहो त सही बि आहे सच बि आहे छो जो असांजो वरुण देवता आहे साईं झूलेलाल त असांजो फर्ज़ आहे हर सिंधी जो कि पंहिंजे झूलेलाल साहिब खे न विसारियूं ऐं उन जी सेवाउनि में पंहिंजो योगदान ज़रूरु ॾियूं दादा हिकिड़ो गानो ॻायो थोरो भॼन ॻायो ॿ टे लाइनूं ॻायो कुझु बि हा बिल्कुलु झूले 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 झूलेलाल झूले 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 झूलेलाल भोले वारो आयो लाल भोले वारो आयो लाल सिंध वारो आयो लाल कारिया वारो आयो लाल पीर वारो आयो लाल जेको चंदो झूलेलाल तेजा तीजा बेड़ा पार जेको चंदो झूलेलाल तेजा तीजा बेड़ा पार सभई को झूलेलाल कटी को झूलेलाल झूले 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 झूलेलाल आयो लाल झूले 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 कानरे होले झूले 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 YouTube चैनल ते असी सिंधी नंबर 1 में मोट को भी एरो कलाकार कोन आयो जेको वाइल्ड इंटरव्यू डांस करे सो मूंखे लगे तो ये शुरुआत थी वई या अॻिते मां जेका भी इंटरव्यू वठा उनखे डांस कराई हो न्यू आइडिया तो उन जे लाइ मां तव्हांखे वाधायूं ॾींदसि ऐं तव्हांखे शाबाश ॾींदसि कि तव्हां डांस केतिरी सुठी इहो ई त जज़्बो आहे एक्चुअली इहो अंदर जी ख़ुशी आहे जेको माण्हू पाण खे रोके नथो सघे ऐं उहो नथो सोचे कि कैमरा चालू आहे ऐं YouTube चैनल जो आहे तॾहिं बि कीअं हिन जा पेर थिरकिया ऐं तव्हां डांस कई ॾाढी सुठी ॻाल्हि आहे हाणे मूंखे ॿी ॻाल्हि ॿुधायो जॾहिं चंड ईंदो आहे हूंदो आहे त तव्हां घणे क़दुरु धाम धूम मचाईंदा पर छा ॿिया ॾींहं मंदिर बंदि हूंदो आहे न खुलियल हूंदो आहे बाक़ाइदे सुबुह जो शाम जोत ॿरंदी आहे हा अच्छा असांजी मारवाड़ी भाभी आहे उहा ॾिसंदी आहे सुबुह जो भी शाम जो भी अच्छा ऐं हरीश बि सुबुह जो भी शाम जो गॾु आहे एवरी मॉर्निंग पहिरीं ही करे पोइ वेंदो आहे एक्चुअली इनके डॉक्टर भी तो घणे भाई सेवादारी आया हुआ घणो कुछ विझी विया त डॉक्टर जमा थींदा तॾहिं त कुछ इम्प्रूवमेंट थींदी कुछ सुधारो थींदो ऐं मंदिर खे सुठे नमूने अञा असीं सुठे नमूने ठाहे सघंदासीं एक्चुअली इन्हनि जे दिलि दिमाग़ में उहो पियो हले पंहिंजी त लालच कोन्हे लालच आहे कि न मंदिर खे कीअं वधायो इन्हनि जो तमन्ना पियो आहे पर मज़ो इहो बि आहे ही ॿियनि संस्थाउनि जो बि ट्रेजर हा ॿुधायो केतिरनि संस्थाउनि जो तव्हां ट्रेजर थींदा आहियो त पोइ मां तव्हांखे हाणे पोइ थोरा नोट तव्हां ई वठिबा उधारो जॾहिं ज़रूरत पवंदी ज़रूर ज़रूर ॿिए जी पेटीअ मां ॾींदो न वठंदो पंहिंजे मां ॾींदो चलो ठीकु आहे हाणे इहो ॿुधायो जेको तव्हां खां जॾहिं चंड थींदो आहे त तव्हां प्रसाद ठाहींदा त थोरो
एक्सप्लेन कयो जीअं असां नंढा ॿार आहिनि थोरो सम्झनि। चंड जो प्रसाद थींदो आहे तैरी ऐं कोयलो, अच्छा जेके असां हर घर में ठाहींदा आहियूं ऐं खणी ईंदा आहियूं सभिनी जे लाइ। हा ऐं चांवर ऐं खंड जो अखो आहे जेको जोत में पवंदो आहे। उहो अटे जी जोत ठहंदी आहे, अटे जो मोदक ठहंदो आहे। हा उहो थाल में रखी मथां तैरी कोयलो प्रसाद ते चाढ़े 7 फल हा उहे रखी हुनजी पहिरें पूजा कंदा आहियूं। तंहिंखां पोइ सभिनी खे उहो प्रसाद करायो वेंदो आहे। हाणे 16 जुलाई खां चालीहो साहिब चालू थो थिए। अच्छा त असांजो मंदिर रोज़ शाम जो खुलंदो। 2 टे भॼन ॻाए आरती करे पलो पाए प्रसाद असां रोज़ विराईंदासीं। काई कहिड़ी तारीख़ चयो? 16 जुलाई खां 24 त ऑगस्ट। तव्हां सभिनी खे निमाई वेनिती आहे कि 16 जुलाई खां वठी थोरो वक़्तु कढी करे हुन मंदिर में अचो ऐं तव्हां बि जोत जॻायो। बिल्कुलु ऐं सुठो थींदो। मां बि पाण में इम्प्रूवमेंट कंदसि। छो जो चवंदा आहिनि न ॿियनि खे भई शिक्षा ॾियो त पंहिंजे मथां त हंडायो। रोज़ शाम जो 7 बजे 7 जीअं मर्द बि दुकान तां अची सघनि, हरकू अची जोत जॻाए। 7 खां 8 असां सभु उते हूंदा आहियूं। अगरि अची हरकू पाईंदा जोत जॻाईंदा त सभिनी जे लाइ सुठो। अच्छा इहो माना 40 ॾींहं 40 ॾींहं कंटिन्यू 40 ॾींहं जो थींदो आहे। चालीहो असां 40 ॾींहंनि जो आहे। साईं झूलेलाल जे निमित्त उन्हनि खां प्रार्थना कंदा आहियूं जीअं सिंध में साईं झूलेलाल पंहिंजो अवतार वठी करे असांखे मिल्क शाह खां बचायो आहे। उहो ई चालीहो साहिब आहे जंहिंमें असां ॾाढो उते सिंध नदीअ ते आसीं। हिकिड़ा असां बि ॿुधियूं आहिनि इहा अखाणियूं, बिल्कुलु ॿुधियूं आहिनि। ऐं दादा जीअं त तव्हां शुरू खां ई इन्वॉल्व आहियो हिन में, त तव्हां चयो न जीअं दादा राम पंजवानी जन बि आया हुआ, उनजी का अहिड़ी यादगिरी आहे उनजे लाइ? वो त ॻाइण में बि होशियार हो। वो छा ॻाईंदो? जीवन में ॻाईंदो? वो आया है असां 7 नंबर में मथे चोट ते पंडाल ठाहियो आहे। अच्छा जॾहिं आया त उन वो त ॻाइण में ॾाढो गुरु आहे। उन मटके ते गायो। मटके ते गायो त पोइ उनजो के ॿ लाइनूं छा ॻाईंदो कुझु तव्हां ॻाए सघो वेठे वेठे या डांस मुंहिंजो नालो नंढो हुउसि। पंहिंजे यादि आहे हुन मटके ते गायो हो। हा ऐं उन मां उनखे गोर उन ज़माने में 600 रुपया पई। हिन ज़माने 55 साल त दादा के की भाई कैंप में ऑर्गेनाइज कयो। दादा जो कुछ राक्षस कि मैं सर डोनेशन सब डोनेशन करे कुछ काम कर। एॾी सुठी यादगिरी आहे कि दादा राम पंजवानी जन हिन मंदिर में विया हुआ, आसीस बि ॾिनऊं ऐं बाक़ाइदा जेका गोड़ मिली है न उहा सॼी एज अ डोनेशन करे वापस ॾेई विया। त असांजो त बाग खुलियो है न। मेन मनी न आहे कि भाई रुपया ॾेई विया इन करे त असीं सोचूं, पर हिकिड़ो सोच सुठो रखियऊं ऐं सभिनी खे आसीस ॾेई करे। तव्हां माना ॻाइणदा आहियो कि भॼन भाव? तव्हां खां कोन ॻाल्हाइणो आहे। मां हिते ॾिसां भई केरु आहे ॻाइण में होशियार, ख़बर हाणे दीदी जन खां त ॻाल्हाए इन्हनि खां त दीदी ॻाल्हायूं। मैं झूलेलाल जे बारे में ॻाल्हि पई हले त उन जे मथां असांखे मेरी वारा तारे मुबारा लाल देती वना लाल देती वना वो वना मत अखो चढ़ती वना लाल देती वना तो वना मत अखो चढ़ती वना मत गुल चढ़ती वना मेरी वारा तारे मुबारा लाल देती आयो हाणे ख़बर आहे तूं सुठी सिंगर आई। तव्हां चवंदा आहियो कि अॼु असीं यूट्यूब चैनल ते एतिरो आहियूं पिया ऐं नचूं पिया छो जो ही एपिसोड ई अहिड़े क़िस्म जो ही असांजे झूलण साहिब जे बारे में। त असांजो झूलण साहिब जेको आहे यानी असांजो वरण देवता उन जे बारे में जॾहिं असीं ॻाल्हायूं था त असांखे ख़बर आहे हर मेले में नचंदा ऐं टपंदा ई आहिनि।
त वो असीं ने यूट्यूब में छो न बिल्कुल असीं छो पुठिते वञूं ऐं सभु एॾा वॾा कलाकार मूं वटि आया आहिनि मूंखे बि त फ़ाइदो खपे कि जीअं ही एपिसोड जॾहिं ठहे तॾहिं माण्हू दिलि सां ॾिसी सघनि ऐं ज़रूरु ॾिसंदा तव्हांजो हिकिड़ो ई कमु आहे कि हिन एपिसोड खे शेयर करणु बिल्कुल छो जो मां चयोमांव न मुंहिंजे वीडियोस खे घणेई माण्हू स्किप कंदा आहिनि तॾहिं बि मूंखे दुख न थींदो आहे चवंदी आहियां ठीकु आहे 2 मिंट त ॾिठो 30 मिनट्स मां 2 मिंट त पंहिंजा कढियो न उहा बि वॾी ॻाल्हि आहे न पर हीअ एपिसोड मूंखे लॻे थो पूरो ॾिसणो ये सही सारे आहे। नाले जो है तव्हां कुझु ॻाइणु चाहियो था चार लाल मुंजी पत्ता ॾाढो सुठो ॾिसो अॼु मूंखे केतिरनि ॾींहंनि खां पोइ थी ख़बर पए जिते वाकई खाली मां हिकिड़ी कलाकार कोन आहियां असांजे कलकत्ते में सभई कलाकार पर हिननि जो जेको टैलेंट आहे उहो छुपियल आहे यानी लिकियल आहे उन टैलेंट खे मां कढां पई है न सभिनी जे टैलेंट खे मां ॿाहिरि पई हाँ, सभिनि खे कुझु न कुझु आहे। हाणे तव्हां मां केर बि हिकिड़ो बा अगरि तव्हां सिंधी भाउ भेनरुनि खे कुझु मैसेज ॾियणु चाहियो था त प्लीज़ इहो वक़्तु अथव रिलेटेड टू फंड्स हुजनि या जेका बि तव्हांखे तकलीफ़ूं ॾिसणियूं नेचुरली आहे एॾो वॾो कमु था कयो तव्हां है न त उन सेवा जे लाइ कुझु न कुझु त प्रॉब्लम ईंदा ई आहिनि तव्हां पंहिंजे ख़र्च मां बि घणो कुझु योगदान ॾेई रहिया आहियो मूंखे ख़बर आहे इहे कोन हलंदी आहे अगरि कुझु चवणु था चाहियो दादा तव्हां या तव्हां केर बि चई सघो न तव्हांखे चओ बाबा मां तव्हांखे सां रिक्वेस्ट कंदुसि जेतिरो थी सघेव मंडली जे लाइ कयो असांजी प्लानिंग आहे कि असां नओं वॾो मंदरु वठूं ऐं सभिनी जे लाइ सहूलियत थी त इहो ई मैसेज आहे कि हिननि जी हिकिड़ी दिलि जी तमन्ना आहे हिननि भाउरनि ऐं भेनरुनि जी कि हिननि खे झूलण साहिब जे लाइ हिकिड़ी वॾी जॻह वठणी त जीअं उते वॾे नमूने मेला लॻंदा ऐं मूंखे विश्वास आहे कि अहिड़ा सेवादारी कलकत्ते शहर में आहिनि जेके पाण ई हिननि वटि ईंदा ऐं हिननि खे ज़रूरु मदद कंदा वक़्त खे सलाम आहे पुछिणो त मूंखे घणो ई कुझु पर चवंदा आहिनि कि असीं अगरि ॿिए दफ़े वरी चांस ॾियूं हिननि खे त ॾाढो सुठो थींदो त वेंदे वेंदे जय झूलेलाल बसि एतिरो ई ऐं तव्हां सभिनी खे वाधायूं तव्हां पंहिंजे वक़्त मां पंहिंजे झूलण साहिब जे लाइ केतिरो कुझु करे रहिया आहियो जय झूलेलाल गुलाब जो आहे गुल नालो आहे ब्यूटीफुल लंदन में अमेरिका में मेलो सॼे भारत में बेड़ो सब जो पार